पद्म पुराण में श्री कृष्ण भगवान पंहिंजे श्री मुख सां इन जी महिमा ॿुधाई आहे। कोई भी व्रत उपवास असांजे गुरु ग्रंथ साहब महाराज में न लिखियल अथव, ख़बर अथव, लेकिन हिकिड़ी 11 लिखियल अथव, इहो बि तव्हांखे ख़बर हुजणु खपे। ख़बर अथव गुरु ग्रंथ साहिब में 11 जी महिमा लिखियल अथव। छा था लिखनि? एकादशी निकट पेखों हरि राम, एकादशी निकट पेखों हरि राम। रिद्ध बुद्ध सिद्ध सुख पावो, भज गुरुमत हरि राम राम। रिद्ध बुद्ध सिद्ध, सब रिद्ध सिद्ध, सब ताके सिद्धि बुद्धि सदबुद्धि रिद्धियों सब मिलंदियूं, गुरुमत मिलंदी। छा कयो? चवनि था राम जो भजन कयो, हरि राम हरि राम। ॾहीं तिथीअ खां पोइ 11वीं एकादशी ईंदी आहे त आध्यात्मिक अर्थ इहो बि संत लॻाईंदा आहिनि कि 10 यानी 5 कर्म इंद्रियूं, 5 ज्ञान इंद्रियूं, 11हों मन, इन्हनि खे वश में कयो ऐं प्रभुअ जो खूब भजन कयो। उपवास जो अर्थ छा थींदो आहे? केवल बुख कढणु न थींदो आहे। इन ॾींहुं भोजन इन करे ई न कयो वेंदो आहे कि सभिनी जंजाल खां बचो ऐं भजन कयो। वधीक बुख लॻे फल फूल खाई वठो, ठीकु आहे। छो? इन करे त असां भगवान सां गॾु रहूं। उप याने नज़दीक, वास याने रहना। एकादशी जो अर्थ आहे कि असां अॼु लोभ लालच में न अची करे श्री कृष्ण सां गॾु रहंदासीं। हा, असां उन सां प्यार कंदासीं, भजन कंदासीं, उनखे यादि कंदासीं, उनखे पंहिंजो बणाईंदासीं। एकादशी कोई शरीर जो न, आत्मा जो उपवास आहे, भगवान जी पाइण जो उपवास आहे। भले काई ॻाल्हि न आहे, अगरि तव्हां रोटी खाए बिना नथा रही सघो त तव्हांजे अहमदाबाद में असां चकर भाटा में अटो घुराईंदा आहियूं, उहो श्री नारायण अटो ईंदो आहे न हिते, हाँ ख़बर अथव न। चकर भाटा में असां घुरायो आहे। असांजे चकर भाटा में 7 साल जा ॿार बि सपरिवार एकादशी पालन कंदा आहिनि, सपरिवार। उन में पराठा ठही वेंदा आहिनि, फुल्का ठही वेंदा आहिनि, समोसा ठही वेंदा आहिनि। तव्हांजे हिते अहमदाबाद में त छा न मिलंदो आहे, डोसा मिलंदा आहिनि, बाक़ी छा बचियो? बीपी वारा भी उन में दवा वठी था सघनि, ॿार भी खाई था सघनि। अरे कम से कम भजन त कयो। भजन जे लाइ त इहे सभु कया विया आहिनि कि मुख्य त भगवान जो भजन आहे। जीअं वणे सही उपवास त ईअं आहे कि सॼो ॾींहुं कुझु न खाओ, जल पियो, खीर पियो, वधीक बुख लॻे त फल खाओ, हिकु समय सही उपवास इहो आहे। पर नथा रही सघो त तव्हां 6 टाइम खाओ, पर अन्न न खाओ। छो? अन्न में कीड़ा वसंदा आहिनि। एकादशी ते अन्न खाइण में दोष लॻंदो आहे। शिव भगवान था चवनि पद्म पुराण में, कृमि वास, कृमि यानी कीड़नि जो वास थींदो आहे। हिकु ॾींहुं सभु जीव आया, चवण लॻा प्रभु असांखे बि त छुट्टी मिले, कृपा कयो, हिकु ॾींहुं अहिड़ो हुजे कि असांजी रक्षा थी वञे। त भगवान चयो एकादशीअ ते तव्हां अन्न में रहंदा कयो। छो? चई कल्ह अन्न देवता आया हुआ, उन्हनि बि अची करे मूंखे विनती कई आहे। कहिड़ी? अन्न देवता चवनि जेको अचे थो मूंखे खाईंदो थो वञे प्रभु, हिकु ॾींहुं त मूंखे बि छुट्टी मिले। त भगवान चयो 11 ते तव्हांखे कोई न खाईंदा। प्रभु पोइ बि कोई खाए त उनखे जीव हिंसा जो पाप लॻंदो। ई पद्म पुराण में भगवान श्री कृष्ण शिव भगवान अन्न जे लाइ निषेध कयो आहे। ॿिया उपवास तव्हांजा वैकल्पिक आहिनि, हा न, ऑब्जेक्टिव आहिनि, तव्हां रखो चाहे न रखो। पर 11 में ईअं न आहे, 11 कंपलसरी आहे। पहिरियों असां बि न रखंदा हुआसीं, पर अगरि भगवान ते भरोसो आहे त हुननि जे वचननि ते पहिरियों भरोसो कयो। भगवान जी वाणी आहे, कंहिं मनुष्य जी थोरी न आहे। अब भगवान जे वचननि ते असां भरोसो नथा कयूं त पोइ ॿुधायो असां कहिड़ा भक्त बणियासीं, कहिड़ी साधना कईसीं। तॾहिं खां असांजे छत्तीसगढ़ में कई जॻहियुनि ते माण्हू 11 ते अन्न न वरताईंदा आहिनि। भले विर्त न रखनि, अन्न मटियो कयो। या थदड़ीअ में छा कंदा आहियो, पहिरियों पचाए खाईंदा आहियो न, तीअं 11 ते बासी न खाइणो आहे, पर हिन अटे जा ठाहे करे खाओ बढ़िया। हाँ, पराठा खाओ, समोसा ठाहे खाओ, डोसा ठाहे खाओ, हाँ, इडली ठाहे खाओ, फुल्का ठाओ, खिचड़ी ठाहे खाओ, आलू खाओ, कचालू खाओ, पेठो खाओ, लौकी खाओ, ये सभु खाइबे आहिनि सब्जियूं, हा न। ॿियो पनीर जी भाॼी खाई था सघो, कच्चे पपीते जी, कच्चे केले जी। घणा टाइम खाईंदो? 10 त मां ॿुधाए छॾियां। फूल पताशा, मखाने जी सब्जी घणो खाईंदो भाई? ॿुधायो न, ॿुधायो। खाई न सघंदव तव्हां?
भजन कयो, अन्न न खाओ, एतिरो त करे था सघो न, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, सुभाणे अन्न न खाइजो ऐं भजन कजो, इन सां असांजी वृत्ति भगवान में जुड़ंदी आहे। हाणे ॿुधो, पद्म पुराण में श्री कृष्ण भगवान जेकी महिमा ॿुधाई आहे, धरती खिसकी वेंदो तव्हांजी। हा, ध्यानु ॾेई ॿुधिजो, 1000 कननि सां, जागो था, सभु था जागो कि निंड थी अचेव? अधु घंटो बचो अथव, ध्यान सां वेहो। जेॾी महिल गाॾी स्पीड में हलंदी आहे न त बेल्ट वेल्ट पाए वेहबो आहे चङी तरह। हा, फ्लाइट उॾामंदी आहे त छा चवंदी आहे एरो होस्टेस, प्लीज़ पंहिंजा बेल्ट लॻाए वियो। हा, सुभाणे हेठि मथे किरियव, असांजी कोई ज़िमेदारी कोन्हेव, त हाणे तव्हां बि सावधान थी वियो। हिकु हिकु शब्द ध्यान सां ॿुधो। हिकु एकादशीअ में घणो लाभ थींदो आहे। श्री कृष्ण भगवान चवनि था, जेके सिख श्रद्धा सां हिकु एकादशी कनि था, एकादशीअ ते भॼन बि कनि था। हाणे सुभाणे त तव्हां कथा वैसे ई ॿुधंदव 3 कलाक। हिकु हिकु अखर ते कपिला गऊअ जे दान जो लाभ मिलंदो आहे, 11 ते विशेष। हिकु एकादशी करण वारे खे, ध्यान सां ॿुधो, 88,000 ब्राह्मणनि खे भोजन कराइण जो लाभ मिलंदो आहे। There are 88,000 विप्र ब्राह्मणा, उन्हनि खे, ईअं त 88 ब्राह्मणनि खे बि असां न करायो हूंदोसीं। हिकु एकादशी करण वारे खे 10,000 साल 10,000 years तपस्या करण जो पुण्य मिलंदो आहे हिकु एकादशीअ में। 10,000 साल उमिरि आहे असांजी। भगवान जी अञा स्कीम त ॾिसो, करुणा जी, केॾा करुणा सिंधु आहिनि। गोपाल सहस्त्रम नाम में उनजो नालो आहे अपार करुणा सिंधु। छा नालो आहे? हा, अपार करुणा सिंधु। हिकु बस समुद्र कोन्हनि कृपा जा, अरबे खरबे बि न, जेके गिनतीअ में न अचनि, एतिरा करुणा जा सागर आहिनि भगवान जे रोम रोम में। त उहे एतिरी सी स्कीम ॾियनि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। वॾा वॾा सेठ बि असांखे हिक ते हिकु फ्री ॾींदा आहिनि। भगवान चवनि था, हिकिड़ी एकादशी कोई करे त उन खे सॼे धरतीअ जे सोन सहित, गुलनि सहित दान करण जो लाभ मिलंदो आहे। संसार में कोई आहे, राजा बि आहे, जेको चवंदो सॼी धरतीअ ते मुंहिंजो राज आहे, दान करे सघंदो न? पर एकादशी करण वारो हर इंसान करे थो सघे। हिकु एकादशी करण वारा जा जेके पित्र थी विया आहिनि न, पढ़ी ॾिसो पद्म पुराण में, उन जा जेके पित्र नरक बि हली आहिनि त नरकनि मां छॾिजी वेंदा आहिनि, सदगति पाईंदा आहिनि, दुआऊं ॾींदा आहिनि। त असांजे कुल में कोई आयो आहे जंहिं विधीअ सां एकादशी पालन कयो आहे। अब पुत्रदा एकादशी जी मां तव्हांखे कथा ॿुधायां, कथा न घटना ॿुधायां कि असांजे चकर बाटा में हिकु न कई ॼणा अहिड़ा अथव जिन खे संतान न थी, पुत्र संतान न थी, ऐं उन्हनि पुत्रदा एकादशी श्रद्धा सां रखी, पति पत्नी ॿिन्हिनि, ऐं उन्हनि खे संतान थी आहे। हिकिड़ा असांजा वीवी भाई आहिनि, असांजा परम मित्र हरीश भाई आहिनि, ॿिया असांजा हिकिड़ा ॿिया राकेश भाई आहिनि। ऐं सभिनि खां वॾी चमत्कार जी ॻाल्हि कि उन्हनि खे पुत्रदा एकादशी करण सां उन्हनि खे पुत्र संतान थी आहे, ऐं संतान बि 11 ते ई थी आहे। ही भगवान जी करुणा ॾेखारनि था कि प्यारा हाणे त भरोसो कर। चवंदा आहिनि जेको न लिखियलु हूंदो आहे न मिलंदो आहे, पर लिखण वारो बि त वेठो आहे न। असांजे लाइ असंभव आहे, उनजे लाइ उनजो नालो ईश्वर छो पियो आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ ईश्वर। जेको असंभव बि संभव करे छॾे, उनजो नालो ईश्वर आहे। एकादशी करण वारो कॾहिं बि नरक न वेंदो आहे। एकादशी करण वारे खे सदा भगवान प्यार कंदा आहिनि, गोद में विहारींदा आहिनि। ॿिया बि अनंत लाभ आहिनि, समय जो अभाव आहे। तव्हां एकादशी जी महिमा पढ़ी ॾिसजो ज़रूरु। बोलो एकादशी माता की जय।